मेहर जे विच शहर में नामालूम पीरसन जो लाश हथ शहरन पारा पुलिस के पीरसन शख्स की लाश बाबत इतलाउ दिनो वियो। इतलाउ बावजूद मेहर बी सेक्शन पुलिस को तहरुक न वरतो ऐं न वरी लाश अस्पताल मुंतकिल करे सघियो। केतराई कलाक लाश रोड ते पयल हुयो। बाद में सफ़ाई कंदड़ अमले पारा लाश की सुञाणप मोहम्मद हाशिम उर्फ सिराई सतरंगी तौर कई वई आहे। फोती पीरसन जो लाश संदस वेझा अजीज ताल के अस्पताल में आणण बाद लाश बिना पोस्टमार्टम जे वापस खणाए विया। फोती पीरसन जे भाउ नज़ीर अहमद शेख ॿुधायो त मुंहिंजो भाउ खैरपुरनाथन शाह में इरीगेशन जो मुलाज़िम हुयो। इरीगेशन ऐं म्यूनिसिपल के इंशा इंतज़ामिया हुन जी पघार बंद कई हुई। उन करे ही परेशान रहंदो हुयो। रात ड्यूटी करे केन शाह खां वापस मेहर आयो जेको घर न पहुची सघियो। बुख बदहाली जे करे हू विच शहर में तड़पी तड़पी फोत थी वियो आहे, जंहिंजो लाश नेशनल बैंक भरिसां केतिराई कलाक घिटी में पयल हुयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।